तंगवाणी ऐं इनजे आसपास वारे इलाइक़नि में बदअमनी ते ज़ाब्तो नाहे अची सघियो। राति देर सां चोरनि देशी एजाज़ अहमद मलिक जे होटल में दाख़िल थी रोक रक़म, मोबाइलूं ऐं ॿियो सामान खणी विया। शाह मोहम्मद मलिक, फाइक सिंधी, GM डहाणी, सादिक नदवाणी ऐं ॿियनि तरफ़ां इंतज़ामिया ख़िलाफ़ रेलवे फाटक बंदि करे एहतजाज कयो वियो। तंगवाणी पुलिस ख़िलाफ़ पिणु नारा हंया विया। फाटक बंदि थियण सबबि शाही बलूचिस्तान ऐं ठुल रोड बंदि थी वियो। सभई गाॾियूं बीठी वयूं। बाद में थाणे जे वॾे मुंशी एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं करे रेलवे फाटक खोलायो। एहतजाज कंदड़नि वधीक चयो त शाम ताईं फुड़ थियल रक़म ऐं सामान मोटाइण जी SHO तंगवाणी तरफ़ां यकीन ध्यानी कराई आहे। जेकॾहिं शाम ताईं फुड़ थियल पैसा ऐं सामान वापसि न करायो वियो त हिकु दफ़ो ॿीहर सख़्त एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची